वल्लाहुल मलिकुल कुद्दूस वो अल्लाह है जेको पूरी दुनिया जो बादशाह है, बेनियाज कुद्दूस है, पाकीज़ा है, उनके कैसे जी जरूरत ना है, के जी हाजत ना है। रब फरमाए छने हुक्म दिया महबूब मुंह फेर बैतुल्लाह दे मुंह कर न अल्लाह जे हबीब के अल्लाह फरमाए महबूबा तू जो असा के दिसी थो न महबूब मां अल्लाह तोखे दिसी रहियो आहियां। हबीबा तू मुखे दिठो मु तोखे दिठो हाने किबले सा मुंजो छा थो वजे मां अल्लाह आया मां बेनियाज आया। जडे किबला न हुया तडे भी मां हुयुस, बैतुल मक़दस न हुयो तडे भी मां हुयुस, बैतुल्लाह न हुयो तडे भी मां रब हुयुस, बैतुल मामूर न हुयो मां रब तडे भी हुयुस, ये दुनिया न हुई तडे भी हुयुस, ये कायनात न हुई तडे मां अल्लाह हुयुस। किबलन जी मुखे जरूरत ना है, काबन जी मुखे जरूरत ना है, पासन जी मुखे जरूरत ना है। ओ मुझा महबूब किबलतन तरदाहा जे किबले में तू राजी आही, जे में तुझी रजा है। ओ महबूब जे में तू राजी है, जिते तुझी रजा है ते गाल में मु अल्लाह जी रजा है। सुभान अल्लाह। समझो दा कि कोना समझो बा अल्लाह नबी जी रजा के पंजी रजा बनायो। हबीबन के ओडीमल जिब्रील जे या रसूलुल्लाह मुंह फेरियो बैतुल मक़दस दे कमू हटाए बैतुल्लाह दे मुंह कयो। हाने बिल्कुल अपोजिट है बैतुल्लाह बैतुल मक़दस मदीने शरीफ का दक्षिण पासे मक्को पाक उत्तर पासे फलस्तीन बैतुल मक़दस है। अल्लाह आजादी अता फरमाए, यहूदियुन के नेस्त नाबूद फरमाए ए बैतुल मक़दस आजाद दे दे अखियों वाली बैतुल मक़दस जो जियारत करे अचन। वो बैतुल मक़दस मदीने शरीफ का उत्तर पासे आ ए बैतुल्लाह शरीफ मदीने शरीफ का दक्षिण पासे आ। हाने उत्तर पासे महबूब मुंह कयो बीठा है। अल्लाह जो अमर आयो न हबीबा मुंह फेरियो महबूबन ओडी मलई मुंह बैतुल्लाह शरीफ बैतुल मक़दस दा यानी उत्तर का मुंह फेरे दक्षिण देख फरमायो आ। हबीबन जो मुंह फेरियो त 10 सहाबी 10 जना सहाबी उठा तनब महबूबन सा गड बैतुल मक़दस का बैतुल्लाह दे मुंह फेरे छजो आहे। और रज़ा इलाही बुधई हाने रज़ा मुस्तफवी जो शान बुध 10 जना साहबी ॿिया हुया, वरी कसीर जमात हुई मस्जिद किबलतन में घना साहबी हुया पर 10 जनन मुंह फेरियो मुझे महबूब सलाम फेरियो हबीबे किबरिया सलाम फेरियो। मुझे नबी पुछा कई उहे मानू जन मुंह न फेरियो महबूबन करीमन सा गड। अब ये बुखारी जी हदीस अथव महबूबन करीमन सा गड मुंह न फेरियो न। मुझे नबी पुछा कई तवा छाला मुंह न फेरियो, तवा छो हेडे मुंह सा गड मुंह न फेरियो। जन या रसूल अल्लाह हमेशा बैतुल मक़दस दे मुंह करे नमाज पढ़ंदा आहियूं, उत्तर दे मुंह करे नमाज पढ़ंदा आहियूं। अज पहिरियों दफ़ो आहे मुंहिंजा नबी असां जो नमाज मुकम्मल थे नौ को हुक्म नाज़िल थियो आ त पो नबी बुधाईंदो पो बुधंदासीं फरमान ते अमल कंदासीं। ऐं उहे 10 जना जन महबूबन करीमन के दिसी पान सा गड मुंह फेरियो। मुझे नबी पुछा कई तव्हां छाला मुंह फेरियो? अर्ज कन था या रसूल अल्लाह असां जो वरी किबलन सा छा, असां जो पासन सा छा। या रसूल अल्लाह जिदे तुझो मुंह हूंदो आशिकन जो किबलो उहो किबलो होंदो। सुभान अल्लाह। असां जो मुंह किदे बुझे असां के पासन जी जरूरत ना है। या रसूल अल्लाह जिते तुझो मुंह होंदो उते असां आशिकन जो मुंह उन तरफ होंदो। नचे सुभान अल्लाह। वाह 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 सहाबिन जो शान, वाह उन्हनि जी मोहब्बत। ओ असहाबी पहिरियों नंबर प्यार में हा फरजाना लगी तुझी तार जन के दुनिया में उहे दीवाना। असहाबी पहिरियों नंबर प्यार में हा फरजाना लगी तुझी तार जन के। ओ यूसुफ ले यार हुई हिकड़ी ज़लीखा
हैरान यूसुफ ले यार हुई हिकड़ी ज़लीखा हैरान अरबी ले मुल्क चरियो अदनी ले मुल्क चरियो मलाइक भी हैराना लगी तुझी तार जन खे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अकेले मौली साहब जे नबी जी मोहब्बत जी दावा न कई दे ने जे चवण सा कुछ न तो थे हबीबन करीमन फरमायो रोजानो 70,000 मलाइका घणा वरी जो 70,000 मलाइका सुबह जो सिज उभरंदो आ तो 70,000 मलाइका आसमान ते लहंदा आहिनि ऐं मदीने शरीफ में महबूबन जे रोज़े पाक ते मज़ार अनवर ते सलामी ॾियण जे लाइ ईंदा आहिनि सॼो ॾींहुं उन्हनि जी ड्यूटी हूंदी आहे त नबी जे दरवाज़े ते बि चवनि अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह ते भी सलाम पढ़ंदा आहिनि जने सिज लहंदो वा तो वे वापस मोटंदा आहिनि शाम जो वरी रात जे ला ॿिया 70,000 मलाइक लहंदा आहिनि सॼी रात उहे भी सलातो सलाम पढ़ंदा आहिनि वरी उहे वापस वेंदा आहिनि वरी सुबह जो ॿिया ईंदा आहिनि हदीस मुबारक आहे जेको हिकिड़ो दफ़ो मलाइक आयो वरी क़यामत ताईं ज़मीन ते न ईंदो हिकु दफ़ो हाज़िरी नसीब थियसि वरी नबी ॾे न ईंदो वरी आसमानन ते हुंदो नवा मलाइक ॿिया मलाइक नाज़िल थींदा अड़े मुंहिंजे महबूब जे दर ते हाज़िरी ॾियण जे लाइ अल्लाह जा मलाइक बि फ़ौज दर फ़ौज शौक़ दर शौक़ हाज़िरी जे लाइ ईंदा आहिनि न जी सुभान अल्लाह सुभान अल्लाह अर्ज़ पे कया मैं त सहाबा चयो या रसूल अल्लाह क़िबले सां असांजो छा वञे जेॾे तुंहिंजो मुंहुं होॾे असांजो मुंहुं सहाबी जो की हजरत उमर फारूक हजरे अस्वद बैतुल्लाह शरीफ जे कुंड ते लगल आहे जिते दरवाज़ो आहे बैतुल्लाह जो पासे में हजरे अस्वद लगल आहे उन कुंड ते हजरे अस्वद लगल आहे हजरे अस्वद हबीबन करीमन फरमायो यदुल्लाह अलल अर्द यो हजरे अस्वद ज़मीन ते अल्लाह जो सॼो हथ आहे जॾहिं अल्लाह कंहिंसां मिलण चाहींदो आहे त इन हजरे अस्वद जे ज़रिए मिलंदो आहे जेको माण्हू इन हजरे अस्वद खे चुमी ॾेई अचे उन ॼण के अल्लाह जे कुदरत वारे हथ खे चुमी ॾिनी आहे अल्लाह शलैया चुमी नसीब फरमाए समझो था हजरे अस्वद एॾो शान वारो आहे हज़रत उमर आयो पाण फरमाईंदा ओ हजर मूंखे ख़बर आहे तूं पत्थर आहीं न तू फायदो ॾींदे न नुक़सान ॾींदे न तू नफ़ो ॾींदे न नुक़सान ॾींदे मूंखे ख़बर आहे तू पत्थर आहीं तोखे चुमण सां को फ़ाइदो न आहे तोखे चुमा तॾहिं थो जो तोखे ॾिठो हुयमि जो मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा तोखे चुमी ॾेई रहियो हुयो न चई सुभान अल्लाह उमर जो अक़ीदो आहे फारूक आज़म जंहिंजे साये खे ॾिसी शैतान भॼी वेंदो हुयो हबीबन फरमायो उमर तू पाण त शान वारो ही पर तुंहिंजो पाछो तुंहिंजो सायो ज़मीन ते पवंदो आहे तंहिंखे ॾिसी शैतान रड़ियूं करे भॼी वेंदो आहे उमर अची वियो आहे सो उमर फारूक तो फरमाए त हजर चुमी न ॼाए हा पर मुंहिंजो महबूब तोखे चुमंदो हुयो तॾहिं तोखे चुमी ॾेई रहियो वरी जो सुभान अल्लाह हो जो 10 सहाबी हुआ तन जो महबूबन सां गॾु मुंहुं फेरियो हबीबन के चन या रसूल अल्लाह जॾहिं तुंहिंजो चेहरो ओॾे असांजा मुंहुं हूंदा हबीबन फरमायो त 10 ॼणनि खे नालो वठी 10 ॼणनि खे फरमाइनि था 10 ॼणा जहिड़े ई तव्हांखे जन्नत जी ख़ुशख़बरी आहे नालो वरतन अबू बकर फिल जन्ना उमर फिल जन्ना उस्मान फिल जन्ना अली फिल जन्ना साद फिल जन्ना अमर बिन आस फिल जन्ना तलहा फिल जन्ना नाला वठंदा विया 10 ॼणनि जा मुंहिंजे महबूब फरमायो तव्हां 10 ॼणा मुंहिंजी रज़ा ते राज़ी रहियो मूं नबी खे राज़ी करण जे लाइ पंहिंजा चेहरा फेरिया बाबा अमल कहिड़ो हुयो निमाज़ त हुननि बि पढ़ी पे निमाज़ हिननि बि पढ़ी पे
अल्लाह जे हुजूर में हे 10 ॼणा बीठा हुया, ॿिया बि बीठा हुया, सभई सहाबी नबी जा सहाबी, नबी जे हुजूरी में रहण वारा, नबी जे सहाबी जो शान इहो आहे जो अल्लाह जो कुरान तो फरमाए रदी अल्लाह अन्हुम वरदू अन्हु, ये रब खां राज़ी थी विया, अल्लाह इन्हनि खां राज़ी थी वियो। ज़मीन ते नबियन खां बाद में को भी इंसान मुस्तफा जे सहाबा जे शान जे बराबर नथो थी सके, एडा शान वारा सभई सहाबी। पर हे 10 ॼणनि खे कहिड़ी ख़ुसूसियत मिली जो जेरे जन्नत जी खुशखबरी मिली वई, मञणो पवंदो जन्नत रुगी नमाज सां न मिलंदी आ, जन्नत मुस्तफा सां मोहब्बत रखण सां मिलंदी आहे। सुभान अल्लाह, न चई सुभान अल्लाह। समझो था कि न कोन था समझो? जेकॾहिं पूरी जिंदगी इबादतूं करे माण्हू रुकू करे करे उनजी चेल कमान वांगुरु डोड़ी थी वञे, सजदा करे करे उनजो निरड़ गसी वञे, समझो था? क़याम करे करे उनजा पेर फाटी पवन ऐं इबादत कंदे कंदे वो वफात करे वञे, पर जे दिल में ज़र्रे बराबर नबी सां बुग़्ज़ अथस, मुस्तफा सां बुग़्ज़ अथस, उनजी पूरी कई कमाई चट थी वेंदी। इबादतूं तंहिंजूं मक़बूल आहिनि भली थोड़ियूं छो न हुजनि जिन में मुस्तफा जी मोहब्बत शामिल हो। सुभान अल्लाह, हक बेशक न चई सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हुब वारो जेको ॾिसणो अथई न, हुब वारो ओ सुहेब रूमी निहार सहाबिया फांसी ते चा पिया चाढ़न और माण्हू मारन पिया, धक पिया हणन। सुहेब तो फरमाए मुझी चमड़ी लाहे छॾियो, रत जो आखिरी कतरो मुझे जिस्म मां कढी छॾियो, पर हीअ ज़बान कॾहिं महबूब मुस्तफा जे खिलाफ न ॻाल्हाईंदी, जॾहिं ॻाल्हाईंदी त या रसूल अल्लाह जे तराने सां ज़बान जारी रहंदी। सुभान अल्लाह। सहाबी लजपाल नबी जा सहाबी हिन, महबूब मुस्तफा जा सहाबी हिन। तुंहिंजी जिंदगी ते निगाह विझूं, नज़र विझूं, सहाबा किराम खां वधीक त क़ुरान खे समझण वारो ॿियो को नाहे, सहाबा खां वधीक हदीस खे समझण वारो ॿियो नाहे। जॾहिं जंग लॻी आ, मुसैलमा कज़ाब सां जिहाद जे लाइ विया आहिनि, मुसलमान आया सैयदना अबू बकर सिद्दीक़ जे हुक्म सां, मुसैलमा कज़ाब जे नबूवत जी दावा कई, खबीस नबूवत जी दावा करे वेठो, महबूबन करीमन जे मद्दे मुक़ाबिल थी बीठो। अबू बकर फौज मोकली आ, सैयदना खालिद बिन वलीद तंजो सिपह सालार बणजी आयो आहे। खालिद बिन वलीद नबी जो आशिक, सुभान अल्लाह। तो खबर ना है तो मुसलमानन जी हमीयत गैरत जे खून में मुस्तफा जी मोहब्बत होजे, उन खून जो कदर अल्लाह वट हुंदो आहे। हजरत यूसुफ बिन ताशफीन एकड़ो वडो जर्नील थी गुजरियो आ, स्पेन के जे फतह कयो हुयो। यूसुफ बिन ताशफीन स्पेन ते उंदलस ते ईसायुन हमलो कयो। अल्फांसो ईसाइन जो राहिब हुयो, वडो अगवान हुयो, तन गज्जी लखे ईसाई गड कया पूरे यूरोप जा, ऐं मुसलमानन के ललकारी त मां तव्हां सां मुकाबलो कंदुस। यूसुफ बिन ताशफीन मराकश मां पंहिंजी फौज वठी आयो उंदलस में, जेडी महिल आयो अचे पहुतो ओडी महिल हुन खत लिखियो, खत अल्फांसो खत लिखियो त अज जे मलाइक आसमान ता लही अचन, यूसुफ ता मुसलमानन जी मदद कोन करे सघंदा, असां ईसाइन जी एडी वडी फौज आहे। मुसलमान डिजी विया त भणा हेडी वडी फौज आई आहे, कीअं मसलो थींदो? यूसुफ बिन ताशफीन फरमायो त ये जवाब लिखो। को केड़ो जवाब पियो लिखे, को केड़ो जवाब पियो लिखे, पाण फरमाए इए जवाब नाहे लिखबो, आशिकन जो जवाब अचो त मां सेखारियां। खत जे पोयां जेको अल्फांसो लिखियो उन ही खत जे पोयां हीअं लिखियईंस त तू मलाइकन जी गाल तो करी, इंतजार कर मोहम्मद मुस्तफा जा गुलाम अची रहा है ना। सुभान अल्लाह। न चई सुभान अल्लाह इस्माइलानी वाला। सुभान अल्लाह। चे इंतजार कर
थोड़ी देर भी दिस्त मोहम्मद मुस्तफा जा गुलाम था अचन वो पन्नो वेड़े मोकले ॾिनई सब वञ वञी ॾेई अचो अल्फांसो के जेॾीमहिल मुक़ाबलो थियो आहे फजर नमाज़ पढ़ी मुसलमाननि जूं फ़ौजूं आयूं ईसाइन जी फ़ौज आई आहे हीअं मुक़ाबलो थियो आहे विढ़ंदे विढ़ंदे ज़ुहर नमाज़ जो वक़्तु न थियो आहे अल्लाह मुसलमाननि खे फतह ॾेई छॾी आहे अल्फांसो फौज समेत भॼी वियो लाशन जा ढेर किराए भॼी वियो जेॾीमहिल जबलनि जे मथां चढ़ियो हज़रत यूसुफ बिन ताशफीन न्यापो मोकिलियुसि एलची मोकिलियुसि तो त चयो पे